काफ़ी देर का हले थी भई आवाज़ हिन इलाइक़े में महफ़िल अटेंड कयो पिया पर जेके बि ॾिसो पिया कि ना तूफ़ान अचनि पिया पंहिंजो वारो वठी वरी कंहिं ॿी महफ़िल ते पहुचनि पिया। रब्बुल अव्वल महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो महीनो आहे, हुज़ूर जी आमद जो महीनो आहे। सभई थका पिया आहिनि पर लॻे थो त अॼु जमायत हिते जी वधीक थकल आहे। थकल त न आहियो न साईं? हिकिड़ी दुआ ॾियां थो अल्लाह करे उहा क़बूल पवे, मुंहिंजा लफ़्ज़ उहे क़बूल पवनि। अल्लाह करे जेको थोरो थोरो वेझो अचे हिन पिंडाल खे ओतिरो मदीने पाक खे वेझो थिए, थोरा थोरा वेझा अचो। माशाअल्लाह माशाअल्लाह। सुभान अल्लाह करे ॿुधाए जो आ सुहणा हुस्न दी नगरी दा दीदार करा सदा हज होवे चापुर के मीमद महबूबा हथ पैर आका तेरे हुस्न जमाल दी हद के नी जरा पर्दे चा सदा हज होवे के हाथ खड़ी करे सुभान अल्लाह ताकि उन्हें के मदीनों में देखा और नाशाद दे पास को भाग लगे मेरे वेड़े मेरे वेड़े सदा हज होए कोने ने दे हर हर कोने दा असा कायन के चो तो जोर सा सुभान अल्लाह कयो यकीन जानो तो असा दिल में भी सुभान अल्लाह कयो तरे मदीने जो घोट बुधे तो या सुभान अल्लाह गो सा पे पाण के खुश कराण ला चूंदा त चरण जोर सा तो आशिक चवे तो कोने मिस्कीन गरीब फकीर दे है वखरी भाल मदीने असा दर दर दे क्यों थकने खाऊं साडा है लजपाल मदीने जिंदी जफर की थई गाल बने ओदी बनदी गाल मदीने ओ जिंदी जफर की थई गाल बने ओदी बनदी गाल मदीने सकवा सिरे मिठे मदनी दे साडे हाल ते करब हजार हो को जबे तो साईं सादे रहम फरमाए हाथ खड़ी करे दो ना जबे सुभान अल्लाह अबू बकर उमर उस्मान वाले साडे हाल यार चार यार के मनी आयो सबई देखो चार यार जो नौकर बन के आयो बड़ी तमते करे दो ना जबे सुभान अल्लाह सोती कहर दी हरबी हम महशर दे पर ओदो चलवा कर पंजतन पाक हुसन अबे साईं जमाए तो पंजतन जी भी नौकर होंदी है हाथ मथे करे तो जो सुभान अल्लाह हां के ताबिश शहर गाने
सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या हबीब सोचो हो तो पहिरीं मारा बाजा नारा आणे थोरो तव्हांखे अञा सुजाग कयां पर अवांजी सुभान अल्लाह ॿुधाए थी त अवां सुजाग में चाहियो बसि नात पढ़ो सुजाग आहियो न थकी त न आहियो न पिया भले थकी थी पऊं भले गर्मी हुजे चाहे सर्दी हुजे पर असां चवंदा आहियूं त कर तूं सना हर हाल कहिड़े बि हाल में कर तूं सना हर हाल मदीने वारे दे मदीने जो नौकर जेको आहे मदीने वारे जो वात खणी करे चवे हाँ कर तूं सना हर हाल मदीने वारे जे गाल में कर गाल मदीने वारे गाल चहो गाल कर गाल मदीने वारे जे कर तो सना हर हाल मदीने वारे जे गाल में कर माण्हू आहे जेको चवे थो त असां जहिड़ो हुयो वो चवे तो असां जहिड़ो हुयो पर आशिक चवे तो सीनू ठरई हथ मथे अचे तो सुभान अल्लाह या सुभान अल्लाह मूंखे मुफ्त में मिली हू तो चवे मूं जहिड़ो हुयो आशिक तो चवे त चंड खे चीरे सिज वराइण पावर पावर चंड खे चीरे गाल मदीने वारे जे गाल में कर गाल मदीने वारे जे चो सुभान अल्लाह बाबा सही आए असां रात जो चंड ॾिसूं सुबुह जो ईद कयूं ई हूंदो आहे न अब रात जो चंड नज़र आयो हाणे त 11 बजे बि चंड नज़र थो अचे न 11 बजे बि चंड नज़र अचो वञे आज चवे तो असा चंड के ॾिसी त कंदा आहियूं के आशिक वरी चंड के मुखातिब थी चंड के निहारे चई किसे पूछिया ईद ते चंड कोलो किसे तेनू भी ईद कराई गई मुसा के ईद कराई तो कई के ईद कराई शन आखिया मेरी जिंदगी विच जिंदगी हो चई रात चंड चवे पियो महाराज जो ईद कई ए चंड तो वरी की ईद कई सुभान अल्लाह वरी लाइन हारे चई हे बुधी करे ए चंड तो की ईद कई चवे तो जदू मुल्क अरब दी धरती ते मिठे मदनी उंगल घुमाई उस उंगल दे राज इशारे पे मैं टूट के ईद मनाई चंड के चीरने सिच बनाएण पावरा यहाँ तहा है मजाल मदीने वारे गाल में कर गाल मदीने वारे गाल में कर गाल शहदादपुर हो जाऊं या फकीरन के बावरन के गोठ में हो जाऊं और आशिक तो चवे कच्चे भी पुकारो तवज्जो जो तो बताया राडी बिहारी लाइन जय भी पुकारो मुश्किल में महबूब बन के महबूब बन के जय भी पुकारो मुश्किल में महबूब बन के
मदीने वारे पहुंची आए सवाल मदीने वारे जी गाल में कर गाल मदीने वारे जी गाल में थकाओ जो तो भले साई खर्चो हाणे सुभान अल्लाह न कजो हाणे सुभान अल्लाह न जेसी ताईं मुंहिंजो हथ मथे अचे तेसी ताईं सुभान अल्लाह न कसम खुदा दी जे मोहम्मद न होंदा असां भोले बांदर होंदे असां हथ आंदे त फकीरां दे सपूतर करते पिन वेंदे साडा नक फाड़ गते दियां रसियां सकू कुटिया कनो पटवे दे ओ गुलाम फरीदा सकू मोहम्मद मिलिया असा लख एहसान मने दे जे भी पुकारो मुश्किल में महबूब बन गए तो पहुंची आए सवाल मदीने वारे आवाज जो अशरे पहुंची आए सवाल मदीने वारे जी गाल में कर गाल मदीने वारे जी कर तो सना हर हाल मदीने कर तो सना हर हाल मदीने वारे जी गाल में कर गाल मदीने वारे कारी साहब जने कुरान पढ़ंदा आहिनि सीनू ठरंदो आहे अॻ में पीकी दी ते आज़ान ॿुधाईंदा मदीने पाक जी को सोने आवाज़ वारो कारी हुजे असां वरी चवंदासीं साईं अॼु कारी अब्दुल हई त ॿुधाए असांखे आज़ान आवाज़ सुठो हुजे त पोइ वरी फरमाइश बि कंदा आहियूं त कॾहिं कॾहिं आज़ान जी पर आशिक़ चवे थो भले केतिरो बि आज़ान अचनि क़यामत ताईं अला करे समझ में अचे मांखे क़यामत ताईं कई अज़ानो ईदो पर क़यामत ताईं केतिरो अज़ानो ईदो पर वाहवादनी जा बिलाल मदीने वारे वाहवादनी जा बिलाल मदीने वारे जी गाल में कर गाल मदीने वारे जी गाल में कर गाल मदीने वारे जी गाल में कर गाल मदीने वारे जी तो खणी तो बताए सुभान अल्लाह बोला हाणे जो को सुभान अल्लाह चए इन शायर जे नाले ते उन जो नालो अची वञे दुआ कयो करीम बादशाह मशहूरी आज जले भली को जावा अल्लाह करे पहुंचे तव्हां ताईं लफ्ज़ दुआ कयो करीम बादशाह मशहूरी आज जले त हाजिर जा हर साल मदीने हाजिर जा हर साल मदीने वारे जी गाल में कर गाल मदीने वारे जी गाल में कर गाल मदीने वारे जी मदीने पाक जा आशिक़ ते वेठा आहिनि साईं रिद फकीर जेके ख़ुसूसन माशाअल्लाह सो गाल आखिर में मदीने ते खत्म थी वरी नात भी मदीने पाक री पढ़ो था अल्लाह करे नात जे सदके में वरी ये थी पहलो मक्का रब्बिल अव्वल वरी मदीने पाक में महबूब के रोज़े के सामू चाहूं जिंदगी मदीने में आ हर खुशी मदीने में आ डिलीवरी के खोले से जिंदगी मदीने में आ हर खुशी मदीने में आ बाबा साईं रब के रहमत जो हर घड़ी मदीने में आ रब के रहमत जो हर घड़ी मदीने में आ
जेके बनीनू आहिनि विच ते महबूबनि जो रोज़ो आहे ॿुधी दिलि ठरे त सुभाणे अल्लाह करे वञो ओ मुस्तफा जे रोज़े में अजब जी चमक रोशनी मदीने यार जेके थी आया आहियो थोरो तसव्वुर करे त ॿुधो रोशनी मदीने में आ जिंदगी मदीने में आ हर खुशी मदीने में आ जनवरी वाले महीने में ये जो जनवरी इन साल जो गुजरियो उन महीने में ही आज भी मदीने में हुयो पहिरियां ॿुधंदासीं त मदीने पाक रुगो पहुचजे दिल में ख्याल कजे त उहा तमन्ना पूरी थी पवे ऐं जॾहिं पहुतासीं त महसूस कयोसीं अमर बि असां सां गॾु हुई अमर ॿुधाए पई त हिकु औरत मुंहिंजे भरिसां वेही तस्वीर पढ़े पई मां हुनखे चयो त मूंखे तस्वीर घर विसरी वई न त मां बि पढ़ां चई अञा मूं इहा ॻाल्हि करे बसि करे हिकु ॿी औरत आई मुंहिंजे झोलीअ में तस्वीर रखी हली वई कंहिं बि सखी जी दरबार में तव्हांखे सदा हणणी पवंदी पर हिते छा आहे झोलियूं पयूं भरजनि अशको समझो त सुभाणे अल्लाह चइजो झोलियूं पयूं भरजनि बसि दर ते पुॼण वारनि जो अणघुरो वफा जो करे सो सखी मदीने में आ जिंदगी मदीने में आ हर खुशी मदीने में आ मन जी को ये चले हाफिज असलम साईं महफूज अली शाह तैयार थी हाणे वरी नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी नारे विलायत ये चवे त साईं महफूज शाह सां गॾु वरी तयार थी पऊं तुझी थी वई मंज़ूर हाज़िरी अब हैदरी हार जा हाज़िरी मदीने में आ जिंदगी मदीने में आ हर खुशी मदीने में आ वेलकम टू द असांजे अखियुनि जे ठार अल्लामा मौलाना पीर तरीक़त रहबर शरीयत साईं बिला सैयद महफूज अली शाह नईमी बुखारी जिनके अमा जी महफिल में खुशामदीद चऊं था तमन कबत पढ़ारो इंशाअल्लाह पहली जाए बता दो बस थकातन आयो हथ मथे करे बुलायो माशाअल्लाह इश्क में कहां आता दे ध्यान अमा थकान आयो चल गर्जी करे प्यार मेरे दरबार के दरबार में ओ नजर फिराए दिस यार हर पीर असा जो लख मुबारक धवे दस्तगीर असा जो जब दस्तगीर नो करा भैया बातें करे लख मुबारक धवे दस्तगीर असा जो लख मुबारक धवे दस्तगीर असा जो फिराए दिस यार हर पीर असा जो लख
असांजो रबी लेवल का प्रोग्राम महंगाई थी वही पेट्रोल वधी वियो आशा पिए नहीं ॿुधाई का पैसा करे छो त कोन कुटंदो सुभान अल्लाह वाली लाइन हितां ही सुभान अल्लाह कंदा बि कजो कोन कुटंदो कॾहिं बि खज़ानो सोचो वॾे थो हुसैन जो नानो छो जो वॾे थो हुसैन जो नानो आला अज़मत वारो अमीर असांजो दस्तगीर असांजो जंहिंजे दामन में हथिया हाफ़िज़ असलम ऐं मखणो फ़क़ीर असांजो मुबारक अथव दस्तगीर असांजो सुभान अल्लाह तव्हां कयो पिया पर अञा बि जेकॾहिं हाणे जेकॾहिं नारो ॾियो असां ईंदो त तव्हांखे मज़ा न थींदी ओ चइबो हर हर चइबो हर हर नायो नौकर रहे सके भोतार जा असीं आहियूं हो रब्बा शो मूंखे न ॿुधण में आयो भईया तव्हां करे दो असीं आहियूं हो रवादार हक़दार जा चइबो हर हर ना आयो नौकर रही सघे भोतार जा चाहियो असीं आहियूं हो सरदार जो हो रहा है भैया समझे करे राजा बुलाए हिकिड़ी दिल हिकिड़ो दिल हिकिड़ी दिल हिकिड़ो दिल दिल जो राजन मटण बिना इंसाफिया नारो नहीं बुधाया आवाज अञा बि घटि हाथ मथे करे दो असीं आहियूं हो रफ़ादार हक़दार जा असीं आहियूं हो रफ़ादार बाबा साईं हे तसव्वुर करे ॿुधजो जॾहिं ईद ते हलंदा आहियो त दीदार करण ऐं साईं जॾहिं साईं सरदार जॾहिं दीदार कराईंदा आहिनि एक त सोनू ताज पियो कलंगी बाबा एक त सोनू ताज पियो कलगी बाबा सिर्फ हिकिड़ी झलक थे गर्दन जी ना नवाज़
जब भी दरबार से पहुंचना है दुख लग रहना है आखिर में दुख लहीगा ना आखिर में जरूरत मत है दुख लहीगा